कमेटी जो सरवान, सिंध यूनाइटेड पार्टी जो सरबराह, सिंध जो आवाज। अचो त आजियां करियूं लतीफ़ साईं जे न बैत सां। आया आस थियाम ॿारूचा बंभोर में, पसी पर पुनोह जी नैसी नेण थरियाम, गूंदर विसरियाम सुखन शाखूं कढियूं। सॼी सिंध आजियां करे अवां जे ज़ोरदार ताड़ियुनि जी गूंज में साईं सैयद जलाल महमूद शाह साहब ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। असां हिन अज़ीम शान जलसे जंहिं हिकिड़े क़ौमी ॿधीअ जो सबूत ॾिनो आहे, उन जे लाइ हज़रत पीर साहब पगारे साहब खे सभ खां पहिरीं मुबारकबाद था चऊं, जंहिं हिन क़ौमी ॿधीअ जे सबूत खे यकजा करे ॾेखारियो आहे। ही हिकु तरफ़ उहे आवाम, उहे सिंध जा माण्हू आहिनि जिन जी पीर साहब पगारे सां अक़ीदत ऐं मोहबत बि आहे, त ॿिया उहे बि वतन दोस्त सिंध जा दोस्त आहिनि, उहे क़ौमी कारकुन आहिनि जिन पीर साहब पगारे सां अक़ीदत ऐं मोहबत बि आहे, त ॿिया उहे बि वतन दोस्त सिंध जा दोस्त आहिनि, उहे क़ौमी कारकुन आहिनि जिन जी सिंध सां मोहबत आहे। ऐं अॼु पीर साहब पगारे जी सिंध सां मोहबत आहे त समूरी सिंध जी पीर साहब पगारे सां मोहबत आहे। ही जलसो सिंध दुश्मननि लाइ, सिंध दुश्मननि जे लाइ मुंहं ते हिकिड़ी चमाट आहे, जिन कल्ह हिते हैदराबाद में कूड़ा सरकारी ख़र्चनि ते जलसा करे ऐं पोइ कूड़ी अवाम कठी करे सरकारी मुलाज़िम ऐं पुलिस कठी करे चयो त ॾिसो सॼी सिंध असां सां गॾु आहे। असीं चऊं था त ही लखनि जे तइदाद में माण्हू असां सां गॾु आहिनि, सॼी सिंध असां सां गॾु आहे। ही अज़ीम शान अज़ीम क़ौमी ॿधी जो पैगाम आहे। हिते ही जेके क़ौमी कारकुन आहिनि, मोहबे वतन सिंधी आहिनि, उन्हनि जो मोहबत जो सबब सिंध जी क़ौमी वजूद आहे। हींअर तव्हां सिंध जे हिंदुस्तान का हिस्सा है और बराबरी में जीना चाहती है और इज्जत से जीना चाहती है, वकार से जीना चाहती है, बराबरी से रहना चाहती है। असीं ही कौम आहियूं, जॾहिं कौम आहियूं, क़ौमूं ही कसीर क़ौमी मुल्क आहे जंहिंमें गॾिजी करे असांखे हिकिड़े अमल जे ज़रिए गॾिजी हिकिड़ी क़ौम ठाहिणो आहे जेको कोन कंदासीं। अॼु भेज पगारा हिकिड़ी भेज पगार ॻाल्हि पई करे, जीअं सिंध जी ॻाल्हि पई थिए। अॼु भेज पगारा ऐं जीअं सिंध हिकिड़ी ॻाल्हि आहे। सिंध जीअंदी त पगारो बि जीअंदो, हर माण्हू जीअंदो, हर वतन जो शख़्स जीअंदो। इन करे ज़रूरी आहे त भेज पगारा ऐं जीअं सिंध हिकिड़ी ॻाल्हि आहे। सिंध जीअंदी त असांजो वजूद क़ाइमु रहंदो, त असांजी हुकुमरानी बि क़ाइमु थींदी, असांजूं हुकूमतूं कंदियूं। असीं कोन था चऊं त तव्हां बग़ावत करियो, पर असांखे पंहिंजे क़ौमी वजूद जे जियापे जे लाइ कल्ह बि असां जतन कया, कल्ह बि वन यूनिट जे ख़िलाफ़ कयासीं, कल्ह बि असां कालाबाग डैम जे ख़िलाफ़ कयासीं। अॼु बि असीं सम्झूं था इहे असांजा क़ौमी मफ़ाद आहिनि, जंहिंजो तहफ़ुज़ करणु तव्हांखे
अज पीर साहब तव्हां खे ही माण्हुनि जा जज़्बा विरसे में मिलिया आहिनि, तव्हांजे वॾनि जेके कारनामा कया आहिनि ही तव्हांजे ख़लीफ़नि जा, ही सिंध जे माण्हुनि जूं मोहबतूं तव्हांखे विरसे में मिलियूं आहिनि ऐं उहा अमानत तव्हांजी ज़िमेदारी आहे त उन्हनि जे जज़्बनि खे तव्हां अमानत बनायो। पर मुंहिंजी बि मजबूरी इहा आहे त मूंखे बि इहा विरसे में मिली आहे, सिंध सां मोहबत मुंहिंजे विरसे में मिली आहे ऐं सिंध जे वजूद जी जियापे जे लाइ आऊं ज़रूरु पंहिंजो क़ौमी किरदारु अदा कंदुसि, तारीख़ी वजूद जे जियापे जे लाइ हर कोशिश वठंदुसि। अपील था करियूं सिंध जी अवाम खे, अपील था करियूं सिंध जी अवाम खे त पंहिंजी कावड़ खे दिलि में संभाले रखो। ही पीपलनि जेका तव्हांखे तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, ॾुख ॾिना आहिनि, तव्हांजे वजूद ते वार कयो आहे, दिलि में सांढे रखो। जंहिं वक़्तु इलेक्शन अचनि त उन वक़्त में पंहिंजे गुस्से जो इज़हार करियो, वतन दुश्मननि खे भॼायो, वतन दोस्तनि सां गॾु हुजो। ही कतार सिधी छिकजी चुकी आहे त ही वतन दोस्त आहिनि, ही वतन गद्दार आहिनि, ही वतन जा गद्दार आहिनि, सिंध दोस्तनि सां गॾिजी वेहणो पवंदो, ॿियो कोन। आऊं आख़िर में चाहींदुसि पंहिंजी ॻाल्हि मूंखे बार बार बि इंटीमेशन मिले, आऊं हिकिड़ो नारो हणंदुसि, तव्हां खां जवाबु चवंदुसि, नारे सिंध, वधीक ताक़तवर आवाज़ जंहिंसां सिंध जीए,